सिंध हुकूमत जो मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड अवाम आॾो खुलियल रखण जो ऐलान। कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो हूंदो। जमात इस्लामी सम्झे थी त पंहिंजो मेयर आणे ॾेखारे। इहो चवणु आहे सैयद नासिर हुसैन शाह जो। पीपल्स पार्टी अवाम जी मिलियल वोट ते यकीन रखे थी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड खुलियल तरीक़े सां करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत जो मेयर ऐं डिप्टी मेयर की चूंड अवाम आॾो खुलियल रखण जो ऐलान। कराची जो मेयर पीपी जो हूंदो। जमायत इस्लामी सम्झे थी त पंहिंजो मेयर आणे ॾेखारे। नासिर शाह जो चवणु आहे पीपल्स पार्टी अवाम जी मिलियल वोट ते यकीन रखे थी। मेयर ऐं डिप्टी मेयर की चूंड खुलियल तरीक़े सां करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं अवां खे। सिंध हुकूमत जो मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड अवाम आॾो खुलियल रखण जो ऐलान। कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो हूंदो। जमात इस्लामी सम्झे थी त पंहिंजो मेयर आणे ॾेखारे। इहो चवणु आहे सैयद नासिर हुसैन शाह जो। पीपल्स पार्टी अवाम जी मिलियल वोट ते यकीन रखे थी। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड खुलियल तरीक़े सां करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध हुकूमत जो मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड अवाम आॾो खुलियल रखण जो ऐलान। कराची जो मेयर पीपी जो हूंदो। जमायत इस्लामी सम्झे थी त पंहिंजो मेयर आणे ॾेखारे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो इहो चवणु आहे। पीपल्स पार्टी अवाम जी मिलियल वोट ते यकीन रखे थी। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड खुलियल तरीक़े सां करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। सिंध हुकूमत जो मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड अवाम आॾो खुलियल रखण जो ऐलान। कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो हूंदो। जमात इस्लामी सम्झे थी त पंहिंजो मेयर आणे ॾेखारे। सैयद नासिर हुसैन शाह जो इहो चवणु आहे पीपल्स पार्टी अवाम जी मिलियल वोट ते यकीन रखे थी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं त मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड खुलियल तरीक़े सां करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत जो मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड अवाम आॾो खुलियल रखण जो ऐलान कयो वियो आहे। कराची जो मेयर पीपी जो हूंदो। जमायत इस्लामी सम्झे थी त पंहिंजो मेयर आणे ॾेखारे। नासिर शाह जो वधीक चवणु हो पीपल्स पार्टी अवाम जी मिलियल वोट ते यकीन रखे थी। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां धरती टीवी न्यूज़ जी रिपोर्टर सरवत जबीन। जी सरवत, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, बल्दियाती सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह साहब जेको आहे बिल्कुल इहा ॻाल्हि कही आहे त बल्दियाती इलेक्शन जेके थिया उनमें अक्सरियत वोट जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾियनि त इहा ज़रूरी बिल्कुल थी वियो आहे त पीपल्स पार्टी जो ई जेको आहे मेयर ईंदो। बाक़ी इन ॻाल्हि जी बि तस्दीक कई आहे ऐं त सिंध हुकूमत खे जेको आहे सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन खे इन ॻाल्हि जी आगाह करे छॾी आहे त असां जेको आहे वोट इन हैंड यानी कि हथ खणी जेको आहे पंहिंजो वोट कराईंदासीं मेयर ऐं डिप्टी मेयर जो। ऐं डिप्टी मेयर ऐं मेयर जेको सिलेक्शन थींदो बल्दियाती इलेक्शन में जेके चेयरमैन सिलेक्टेड थिया उहे ई जेके वोटिंग करे। सरवत, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।